कल रात कढ़िया पार पिरी आया निंद्र मां उथी नंढा बार पिरी मोई ने कर कुर्बान अब्बासी साहब जी फरमाइश नहीं की तेले ऐ नूरानी को साउंड ओ कल रात कढ़िया पार पिरी आया निंद्र मां उथी नंढा बार पिरी अची मूंखे चयऊं छो रोई तो मां कंहिंखे कीन ॾसींदो आहियां बस कीअं अलाए मां जीअंदो आहियां वञ पारे वारनि खां यार पुछी सॼी राति मां तोले रोअंदो आहियां मौलाबाद पंहिंजे हथनि सां मारे वञी अच मुहड़ो यार ॾेखारे वञिया पंहिंजे हथनि सां मारे वञी तो केॾी अचण में देर कई तो केॾी अचण में देर कई सुडकी तो खे सॾींदो आहियां सुडकी तो खे सॾींदो आहियां बस कीअं अलाए मां जीअंदो आहियां सुबह सान समीर ओ तोखे सार में सुपरी मानू ब्या बिढेर पर तो सा दिल दादन जी बुधण वाला दोस्त भी बैठा आहिनि मूंखे ॾाढी ख़ुशी थी त दादन फ़क़ीर जी फरमाइश थी आहे ऐं महर लिबाई जरा तवज्जो रहे
मुसाफिर दा जिंद छडायूं हलियो वञ मज़े साण नातो निभायूं हलियो वञ सुखन साफ़ सुहिणो ॿुधायूं हलियो वञ पहाड़न के पानी बनायूं हलियो वञ मोहब्बत जा दूहा दुखायूं हलियो वञ ओ तू कस खाई रस के रहायूं हलियो वञ न नाराज कर दोस्तन खे ऐं दादन तू हाओ में हाओ मिलायूं हलियो वञ सुबह साण सवेर तोखे सारियुम सुपरी माण्हू ॿिया बि ढेर पर तोसां दिल दादन जी वञ पाड़े वारनि खां यार पुछी तो ले रात सजी मां रोअंदो आहियां सो जागी सुम्हण बंद कर तू गिफलत में पहुंचो हुजण बंद कर वधे मेर पियो वाक पियत मथा घणो तू घणन सां घुमण बंद कर न नाराज कर दोस्त न राहत से रूह के जन वटा वरी दर उन्हनि जे वञण बंद कर गुलामी दे अशराफ जी सिदक सां कमीने के पेरे पवण बंद कर गुलामी दे अशराफ जी सिदक सां कमीने के पेरे पवण बंद कर बेगैरत जी जायज न आहे निमाज़ बेगैरत सां खाइण पीअण बंद कर सदाई तो अल्लाह वारो अगर सदाई तो अल्लाह वारो अगर मुरीदन का पहिरियां पिनण बंद कर जो पैसे जे ख़ातिर विञाए वकार उन साण रिश्तो रखण बंद कर मोहम्मद जो आही सचो उम्मती तधीड़ो किड़न ते ॾियण बंद कर बेगैरत जी जायज न आहे निमाज़ बेगैरत सां खाइण पीअण बंद कर घणा चवंदा हूंदा इएं दिल अंदर इहो शेर शायर चवण बंद कर दिली हाल कंहिंसां न करदा खुदाया खुदाया पाण खुदाया अच तू काले जे अंदर नंढन नीगिरन जो नचण बंद कर घणा चवंदा हूंदा इएं दिल अंदर इहो शेर शायर चवण बंद कर दिली हाल कंहिंसां न करदा देना ख़बर बेख़बर खां पुछण बंद कर वञ पाड़े वारनि खां यार पुछ सजी रात मतोले रोअंदो सजी रात मतोले रोअंदो आहियां अलाए कीअं बिठो महतीअंदो आहियां अगूनो वक्त ना है यारो अगूनो वक्त ना है यारो 15 सदी आहे अमुन ॾींदो अल्लाह बाजारो मुल्क जी हालत रदी आहे भले सब काई आहे मट ॿिए खे करे चोती किनी गोझी अंधी काणी फिंजी तोड़े फदी आहे
गजब नाजुल किए न थे दुनिया जे मथा हुंजो पंजे मुहसान मोहकारो मानुन जे मुहते अदी आहे चंगु आहे चंगाई जे एवज दादन चंगाई कर लिखण जी कंजी की न कीने की बदी आहे पंज यार हमीद सा सार नहीं बिस्तड़े दी विञाई छो तो वही पंज यार हमीद दी सार नहीं बिस्तड़े दी विञाई छो तो वही तू ही दे या मरी बस कियो बैठो बसो बस हो बेटो सोची दो सब जो गुम थियो है तमाम तवज्जो कंदो त मज़ो